विद्या वाहिनी माता सरस्वती जी जय, सतगुरु संत सदाराम साहब जी जय, धुणी वाले महादेव जी जय, रायपुर वाले राम जी जय। सिंधियत अमर रहे। प्यारा छत्तीसगढ़ वासियों, असांजो यशस्वी गौरवशाली सिंधु समाज तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थिए थी पई त बिलासपुर जी पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत ऐं भारतीय सिंधु सभा मिली करे 26 जून 2022 आर्तवार ते बिलासपुर में हिकु ॾाढो ई सुंदर ऐं असांजे पुरातन खे, असांजे प्राचीन खे जेको संगीतमय हुयो, जेको लयबद्ध हुयो, जेको सुर ताल सां मन जे तारनि खे परमात्मा जे नाम सां जोड़ींदो हुयो, उहो सिंधी लोक उत्सव आयोजित करे रहिया आहिनि। ॾिसो, संगीत जे बिना असांजे जीवन में रस कान्हे। जेके बि परमात्मा आहिनि, दिव्य अवतार आहिनि, उन्हनि संगीत सां सदाईं प्यार कयो आहे। छो जो संगीत जे लाइ चवंदा आहिनि त गायन वादन नृत्यम इति संगीत मुच्यते। अर्थ इहो आहे कि जेसिताईं असां गायन जे प्रति पंहिंजे भाव खे न जोड़ींदासीं, तेसिताईं असांजे हृदय में वाद पुकार यानी नाम जप न निकिरंदो ऐं असांजे जीवन में ख़ुशियूं नाच न ईंदो। सच ते वेठो नच। जेसिताईं परमात्मा जे प्रति भाव न जुड़ंदो आहे न, तेसिताईं असांजो शरीर बि पुलकित न थींदो आहे। त संगीत भक्तीअ जो स्वरूप आहे। संगीत शंकर भॻवान जो नटराज स्वरूप आहे। संगीत राधा कृष्ण भक्ति में रस जी प्रधानता आहे। संगीत असां संतनि जो श्रृंगार आहे। झूलेलाल साईं जा पलो प्रार्थना गीत हुजनि, आरतियूं हुजनि, भगत साईं कंवरराम साहिब जन जी जेको बि नामाचार आहे उहो संगीत जे करे थियो आहे। छो जो स्वर अंतरात्मा खे ऊचो उठाए करे उन्नत रूप सां सभिनी खे जोड़े सघंदो आहे। हिकु गायन में यानी संगीत में, भजननि में एतिरी